नाज़रीन, तालीमी ادارا 15 सेप्टेम्बर ते खोलण जे हवाले सां तालीमारी वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत में इजलास थियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त NCSE जी जेकी सब कमेटी आहे तालीम बाबति अॼु अहम इजलास शफ़क़त महमूद जी सदारत में थी रहियो आहे। उन इजलास में तालीम जा जेके ادارا आहिनि पूरे मुल्क जा खोलण जे हवाले सां SOPs तय कई वेंदियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी जेकी सदारत में इजलास थी रहियो आहे, हिन में चइनी सूबनि जा जेके तालीम बाबति जेके आला उहिदेदार आहिनि ऐं जेके वज़ीर आहिनि ऐं सेक्रेटरीज़ आहिनि उहे शरीक थिया आहिनि। हिन बाबति तजावीज़ ते गौर थी रहियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां बि स्कूल खोलण जे हवाले सां तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। हिन में जेकी मेन जेकी ॿ अहम तजवीज़ूं आहिनि उहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिकु त तजवीज़ जेकी 2 शिफ्टनि में स्कूल खोलण जे हवाले सां ॿुधाई वई आहे, जॾहिं त ॿी तजवीज़ जे तहत कोरोना जी सूरत हाल खे ॾिसंदे जेके टीचर्स आहिनि ऐं उन्हनि जो टेस्ट लाज़मी करार ॾियण ते बि तवजो ॾिनी वई आहे त स्कूल अटेंड शुरू थियण खां पहिरीं जेके बि टीचर्स आहिनि उन्हनि जा कोरोना टेस्ट कया वञनि। जॾहिं त टी तजवीज़ बि हिकु साम्हूं अची रही आहे इन इजलास में, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त छंछरु आरे ॾींहुं बि ख़ुसूसी तौर ते क्लासिस शुरू कयूं वञनि ऐं इन क्लासिस जो शुरू करण जो जेको मक़सदु हूंदो, जेके शागिर्द जंहिंजी तालीम मुतासिर थी रही आहे ऐं जेके घटि तवजो ते थी आहे उन्हनि खे ख़ुसूसी तौर ते उन्हनि क्लासिस में अटेंड करायो वेंदो। इन सां गॾोगॾु जेकी पंजाब हुकूमत पारां जेकी तजावीज़ ॾिनी वई आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे त जेकी आचर वारे ॾींहुं बि ख़ुसूसी क्लासिस शुरू कयूं वञूं, पर जॾहिं त उन ते तजवीज़ ते ज़रीन चवणु आहे त उन ते रिजेक्ट कयो वियो आहे। पर मजमूई तौर ते जेके 2 अहम तजवीज़ूं आहिनि त 15 सितंबर खां जेके स्कूल खोलिया वञनि उहे शिफ्ट वाइज़ खोलिया वञनि ऐं टीचर्स जो कोरोना टेस्ट लाज़मी करार ॾिनो वञे। मदثر, जी महिरबानी।